अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जल्ल जलालहू इंसान के पैदा कयो आहे। बीमारियों ऐं सेहत बि सनत हथ में आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, को अहिड़ो मर्ज़ नाहे जंहिंजी रब साईं दवा ईजाद न कई आहे या ॾिनी नाहे सवाइ मौत जे। इंसान जो जिस्म हिकु ज़िंदा शइ वांगुरु आहे। ख़ुशी थिए थी त जिस्म हिन खे महसूस थो करे, ख़ुशीअ जा हार्मोन्स दिमाग़ रिलीज़ थो करे जंहिंसां इंसान ख़ुशी महसूस थो करे। ॾुख थिए थो त ॾुख जा हार्मोन्स जिस्म में रिलीज़ थियनि था जंहिंमां ॾुख पैदा थो थिए। कॾहिं कॾहिं इंसान जॾहिं हालात जो अकेलो मुक़ाबिलो करण जो कोशिशि कंदो आहे पोइ हाराए वेंदो आहे। पोइ जिस्म बि उन मुताबिक़ अमल कंदो आहे। ही दुनिया अकेली जंग करण जी नाहे। हिन दुनिया में इंसान अल्लाह जी मदद खां सवाइ ऐं मुआशिरे में सालिह माण्हू जी मदद खां सवाइ जंग कोन थो खटे सघे। डिप्रेशन बि हिकिड़ी अहिड़ी माण्हूअ जी सूरत हाल आहे जॾहिं हू आस्ते आस्ते मुआशिरे खां हाराइण शुरू करे थो ऐं उन में ॾोह संदसि पंहिंजो आहे। छाकाणि त अल्लाह ताला इंसान खे हिन मुआशिरे में जंग खटण लाइ पैदा कयो आहे त हिन दुनिया में बि सुरसुरू कामयाब थिए, आख़िरत में बि हाराइण जे लाइ कोन मोकिलियो अथई। हाराइण में असांजो पंहिंजो ॾोह आहे। दवा करणु सुन्नत आहे, लेकिन दवा असबाब आहे उहा कान थी छुटाए। वरी जॾहिं अल्लाह जो अमुर थिए थो तॾहिं उहा दवा असर थी करे। फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर थिए। हकीम ने शाह लतीफ़ फरमायो आहे, डिप्रेशन हाराइण जी इब्तिदा आहे। अञा बि डिप्रेशन खां अॻियां एंग्ज़ाइटी आहे जंहिंमें इंसान आस्ते आस्ते जंग हाराइण शुरू थो करे। ऐं डिप्रेशन में एंड में पहुचे थो हाराइण जे ते। उन में छा थी थो, उनखे लाइफ में मज़ो कोन थो अचे। कंहिं शइ माण्हू खे ख़ुशी महसूस कान थी थिए। रोशनी हुनखे वणे कान थी, हुनखे ऊंदहि थी वणे, तेज़ बल्ब न रखे सघंदो। कननि में आवाज़ महसूस थींदसि। लेकिन अञा बि हिकिड़ो स्टेज अॻिते आहे। जेकॾहिं एसि ताईं हू पंहिंजो इलाजु नथो करे त पोइ वञे थो सीज़ोफ्रेनिया। सीज़ोफ्रेनिया उन हारायल इंसान जी उहा कंडीशन आहे जंहिंमें हू सम्झे थो त हर माण्हू संदसि दुश्मन आहे। ॿ माण्हू पाण में ॻाल्हाईंदा, यकदमि दिमाग़ में नेगेटिव ख़्याल ईंदसि तुंहिंजे ख़िलाफ़ु था ॻाल्हाइनि, या फलाणो माण्हू तुंहिंजे पोयां पियल आहे, या तुंहिंजो दुश्मन आहे, तोखे माराइण थो चाहे। इहा सीज़ोफ्रेनिया आहे। लेकिन इहा स्टेज बि इंसान इलाज नथो करे त पोइ मैनियक माना उहो चरियो थी थो वञे। चरियो कंप्लीट डिफीटेड ह्यूमन बीइंग आहे, चरियो थी वियो आहे। तंहिंजे करे असां वटि पाकिस्तान में डिप्रेशन जो इलाज कराइण माण्हू ईअं था सम्झनि त मां को चरियो आहियां सो हाणे चरियनि जो इलाज कराइनि। ईअं नाहे।
ॿियनि मुल्कनि में बाक़ाइदा हिसो हूंदो आहे साइकाट्रिस्ट ॾे वञणु ऐं उन्हीअ खां ॾेखारणु, ऐं हिते उनखे बुरो सम्झो थो वञे। इहे जेके हार्मोन्स निकिरंदा, अनकंट्रोल हार्मोन निकिरंदा, जंहिंजे करे हू जंग हाराए थो। हालांकि अॼु मुंहिंजो चवणु इहो आहे त इहा डिप्रेशन, इन जो इलाज बि थियणु खपे, पर इन सां गॾोगॾु अलाह जी मदद हासिलु करणु खपे, छो त सिर्फ़ु इलाज कोन थो छुटाए सघे। इन्हनि सभिनी मुश्किलुनि जे मुक़ाबले में इंसान जॾहिं बेबस ऐं लाचार नज़र अचे थो त अहिड़ी हालत में क़ुर पुकारे थो, अलाह जो क़ुर सॾेसि थो, चएसि थो हेॾे आ। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अम्मन युजीबुल मुस्तर्र इज़ा दआहु व यक्शिफु सूअ। अल्लाह फरमाए थो त केरु आहे अलाह खां सवाइ जो जेकॾहिं अलाह खे केरु पुकारे थो त अलाह खां सवाइ केरु तव्हांखे छॾाईंदो इन तकलीफ़ मां। हेॾे आ, अलाह जे दर ते अचु। ऐं तंहिंजे करे जेके हींअर आयतूं आहिनि क़ुर जूं, इन में साफ़ नज़र थो अचे त अलाह ताला हर परेशानी जे हल फरमाइण ते क़ादिर आहे। लिहाज़ा उन खां फ़रियाद करणु खपे, उनजी आख़िरत खे साम्हूं रखे ज़िंदगी गुज़ारणु खपे, ऐं क़ुरानी आयात ऐं नबवी दुआउनि जे ज़रिए परेशानी मां निकिरण जी तौफ़ीक़ घुरणु खपे। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम हलियो वियो, वरी ॿियो पुट बि रहिजी वियुसि, पोइ छा थो चवे? चए थो इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह। जी मां तव्हांखे छा जो दाऊं ॾियां, मुंहिंजी शिकायत, मुंहिंजो ॾुख रब सां आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं बि इंसान खे तकलीफ़ पहुचे थी त अलाह ताला असांखे आथत थो ॾिए, क़ुर में सम्झाए थो, चवंदा लई युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना। चए थो असांखे कुझु बि कोन थींदो, जेको कुझु थिए थो अॻे ई लिखियलु हो क़िस्मत में। हूअ मौलाना, अलाह मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो यार आहे, परवाह न आहे मूंखे। छा कंदे? इन्नी तवक्कलतु अलल्लाह, आऊं रब ते भरोसो थो कयां, रब्बी जेको मुंहिंजो बि रब आहे, रब्बिकुम जेको तव्हांजो बि रब आहे। मा मिन दाबतिन इल्ला हुवा आख़िज़ुम बिनासियतिहा। छो अदा एॾो तूं रब ते भरोसो थो करीं? चई छो त का जहिड़ी शइ दुनिया में न आहे जंहिंजी पेशानीअ में रब जो हथु न आहे, जॾहिं हे वणेसि तेॾे छिके, छो न मां हुन ते आसरो कयां। अच्छा, पोइ चए थो हस्बुनल्लाह व नेमल वकील, मूंखे का परवाह कान्हे, मुंहिंजो रब मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, इन खां वधीक केरु मुंहिंजो भरजलो थी सघे। नेमल वकील, बहितरीनु भरजलो आहे मुंहिंजे कमनि जे लाइ। ऐं रब खे पुकारे थो, रबना अलैक तवकलना, ए रब साईं असां सभु गंढियूं छॾियूं, हाणे रुॻो तो ते भरवसो आहे। व इलैक अनबना, तोॾे ई मोटी अचिणो आहे। व इलैक, तोॾे ई मोट आहे, इलैकल मसीह, तोॾे मोटी अचिणो आहे। सो अलाह ताला असांखे सम्झाए थो त जेकॾहिं तव्हांखे का तकलीफ़ आहे, मूंखां सवाइ केरु कोन छॾे, न को दवा छॾाईंदी, न डॉक्टर छॾाईंदी, तव्हां रब खे हुज़ूर में ॿाॾायो। वहीं यमससक अल्लाह बिज़ुरिन, जेकॾहिं अलाह साईं तव्हांखे का तकलीफ़ ॾिए थो, का बीमारी ॾिए थो, फला काशिफ लहू इल्ला हू, न छॾाईंदो केरु इन बीमारीअ खां सवाइ हिकिड़े रब जे। वहीं युरदिक बिखैरिन फला रद्द लिफज़लिही, ऐं जेकॾहिं अलाह तव्हांखे का नेमत ॾिए, का पंहिंजे तरफ़ां गिफ्ट ॾिए, कहिड़े बादशाह खे, वज़ीर खे ताक़त न आहे जो तव्हां खां उहा शइ फुरे। युसीब बिही मन यशाउ मिन इबादिही, इहे अलाह गिफ्टूं, इहे नेमतूं जंहिंखे चाहे तंहिंखे ॾिए। केरु पुछंदो न का दादा तो हिन कारे खे छो ॾिनी आहे, हिन कोझे खे छो ॾिनी आहे, तो हिन घटि ज़ात वारे खे छो ॾिनी आहे? अलाह खां केरु कोन पुछंदो। वहू अल गफ़ूर रहीम, हू गफ़ूर रहीम आहे। इंसान जॾहिं परेशान थिए थो त रब खे सॾे थो, ला इलाहा इल्ला अंत सुभानक, ला इलाहा इल्ला अंत। अलाह साईं सभु तो पावर पंहिंजे हथ में रखियो आहे, तो पंहिंजे पावर मां डिसीशन में कंहिंखे शामिल कोन कयो आहे। अकेलो तूं आहीं सुभानक, ऐं तूं हर ऐब खां पाक आहीं। इन्नी कुंतु मिन ज़ालिमीन, ॾोह सॼो मुंहिंजो आहे, मूं ग़लतियूं कयूं आहिनि। हस्बी अल्लाह, अलाह मूं लाइ काफ़ी आहे।
ला इलाहा इल्लाहु, सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखिया आहिनि, सभु फ़ैसिला हू अकेलो पाण थो करे। अलैहि तवक्कल, तूं मुंहिंजो सॼो तवक्कल ऐं भरवसो अलाह ते आहे। वहू रब्बुल अर्शिल अज़ीम, जेको हेॾो वॾो अर्श अज़ीम जो मालिक आहे ऐं हलाए थो हुनखे। हिकिड़ियूं त इहे थियूं आयतूं। वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो आहे इन्हनि तकलीफ़ुनि मां, डिप्रेशन मां निकिरण जे लाइ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशानी, ग़म या डिप्रेशन जे मौक़े ते ई दुआ घुरंदा हुआ, ला इलाहा इल्लल्लाहुल अज़ीमुल हलीम। अल्लाह साईं अकेलो आहे, उन सां को शरीक कोन्हे, अज़ीम आहे, बर्दाश्त कंदड़ आहे। ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुल अर्शिल अज़ीम, ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुस समावात व रब्बुल अर्द व रब्बुल अर्शिल करीम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं कंहिं शख़्स खे गम या डिप्रेशन थिए त हू ही दुआऊं घुरे, अल्लाह तव्हांजी परेशानी दूर कंदो ऐं उन जे गम जे जाइ ते उन ख़ुशीअ सां नवाज़ींदो। ख़बर न, मूं वटि इहो पैम्फलेट आहे, इहे सभई हिन में मौजूदु आहिनि। मां ओरिजिनल त घणा नथो विराए सघां, लेकिन असां हिन जो फ़ोटो कापी करायो आहे। जंहिंखे बि तकलीफ़ आहे उहो हितां खणंदो, इनशाला सभु शइ हिते जेको मां ॻाल्हायां सभु दुआऊं तव्हांखे हिते मिलंदियूं। छा कहिड़ा कलमान जो अलाह जो रसूल फरमाए थो त तव्हां घुरो, अल्लाहुम्मा इन्नी अब्दुक, जीअं अलाह साईं मां तुंहिंजो बानो आहियां। बानो माना जेको तूं हुकुम करीं थो मां मञण वारो आहे, इनखे बानो चइबो आहे। या बानो चवंदो आहे त मालिक चएसि त अंब खणी आ त वरी वञी बसर खणी ईंदो, न। बानो माना जेको हुकुम थिए मञणो। त तव्हां अलाह खे ईअं था चओ न, या नथा चओ त अलाह साईं मां तुंहिंजो बानो आहियां, माना जेके तो मूंखे हुकुम ॾिना आहिनि मां कंदुसि। तो चयो आहे कूड़ न हण, मां ठुप कूड़ न हणंदुसि, सिर्फ़ु वञे त वञे। आहे या न आहे? अलाह फरमायो हलाल खाओ, मां तव्हांखे हलाल में बरकत ॾींदुसि, पोइ माना मां हराम खे चकु न हणंदुसि, चाहे सिर वञे न वञे। इहो बानो आहे न। अल्लाहुम्मा इन्नी अब्दुक, ए रब साईं मां तुंहिंजो बानो आहियां। वब्नु अब्दिक, मुंहिंजो पीउ बि तुंहिंजो बानो आहे, मां बाने जो पुटु आहियां। वब्न अम्मतिक, मां बानीअ जो पुटु आहियां, जेका तुंहिंजी बानी आहे। नासियती बि यदिक, मुंहिंजी पेशानी तुंहिंजे हथ में आहे, जॾहिं वणई तॾहिं गेल। माज़िन फी हुकुमुक, जेको तूं फ़ैसिलो करीं उहो क़बूल आहे ऐं उन में ख़ैरु आहे। अदलुन फी क़ज़ाउक, जेको तूं डिसीशन करीं थो उहो अदुल ते बेस थियल आहे। असालुक बिकुल इस्मिन हुअ लक, हाणे मां तर्जुमो कर, अलाह सी मां तोखां हथ ॿधी अर्ज़ थो घुरां उन्हनि इस्मनि नालनि सां जेके तुंहिंजा आहिनि, जंहिं तूं पाण पंहिंजा नाला रखिया आहिनि, या तो क़ुर शरीफ़ में पंहिंजा नाला विधा आहिनि, या कंहिं माण्हूअ खे पंहिंजे कंहिं ख़ासि बाने खे तो ख़ासि पंहिंजो नालो ॾसियो आहे, या अस्तासरत बिही फी इल्मिल ग़ैब इंदक, या तुंहिंजे दिलनि में तुंहिंजा ॿिया नाला आहिनि। त छा कर, अंतजल क़ुरान रबी क़ल्बी व नूर सदरी व जिला हुज़नी व ज़हाब हमी। त अलाह साईं क़ुर मां मूंखे मज़ो वठणु अचे, अहिड़ी मुंहिंजी मां दुआ थो घुरां, जॾहिं मां क़ुर पढ़ां त मां इंजॉय कयां, मुंहिंजो नूर सीनो नूर सां भरिजी वञे, मुंहिंजा ॾुख दूर थी वञनि क़ुर पढ़ी, ऐं मुंहिंजा गम दूर थी वञनि, ऐं मुंहिंजो दिलि रोशन थी वञे। इहो मुमकिन आहे जेकॾहिं तव्हां क़ुर शरीफ़ खे तर्जुमे सां इन नियत सां पढ़ंदव। इहे चारई शयूं तव्हांखे इनशाला हासिलु थींदियूं ऐं तव्हांजी डिप्रेशन ऐं गम ख़तमु थी वेंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत खां ई दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ुबिक मिनल हम वल हुज़न, ए अल्लाह साईं मां पनाह थो घुरां गम खां, परेशानीअ खां। वल अज्ज़, या मां मग़लूब थी वञा। वल कसिल, मूंखे सुस्ती थिए। वल जुबिन वल बुख़ुल, बुज़दिलीअ खां ऐं कंजूसीअ खां। व ज़लल दैन, ऐं पनाह थो घुरां त मुंहिंजे मथां कर्ज़ जो ग़लबो थी वञे, मां मक़रूज़ थी वञा, माण्हुनि खां लिकंदो वठां। व ग़लबत रजाल, या माण्हू मुंहिंजे मथां चढ़ी वञनि, या माण्हू मुंहिंजे मथां असरु रखनि, मां माण्हुनि खां डिॼां, इन खां पनाह थो घुरां। नबी खे फरमायो त परेशान हाल शख़्स लाइ ही कलमा आहिनि, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ुबिक मिन जहदिल बला, अल्लाह से मां पनाह थो घुरां जो मां कंहिं वॾी मुसीबत में पइजी वञा। व दरकिल शका, या मां को निभाग में अची वञा। व सूइल कज़ा, या का बुरी मुंहिंजी क़िस्मत थी वञे। व शमातल अदा, ऐं अहिड़ी मां कंडीशन में हलियो वञा जो दुश्मन परपुट मूं ते खिलनि। इहा भला खां दुआ घुरिजे न, त दुश्मन खिलनि, वाह जो थियुसि, वाह 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 साईं, बसि हाणे सुख आहे। इन जी बि पनाह घुरणी आहे त दुश्मन असां ते न खिलनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं का मुश्किल ईंदी हुई त पाण अलाह ताला खां हीअं यादि कंदा, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस, ए अलाह साईं
तूं ज़िंदा बि आहीं ऐं हर वक़्तु पावर में बि आहीं। तुंहिंजी रहमत जे नाले ते मां पनाह थो तोखां घुरां, मां पिनाह थो तोखां रहमत जे नाले पंहिंजी तकलीफ़ लाइ। नबी करीम साहिब पंहिंजे घर वारनि खे गॾु करे ऐं फरमाईंदो, जॾहिं तव्हां मां कंहिंखे फ़िक्रु गम या तनाव माना टेंशन या डिप्रेशन थिए या मुसीबत थिए त चवे अल्लाह अल्लाह रब्बी ला उशरिक बिही शैया, अल्लाह अल्लाह रब्बी ला उशरिक बिही शैया। अॻिते चवंदा, हे सॼा रेफरेंस लॻल आहिनि, अल्लाहुम ला सहल इल्ला मा जअलतहु सहलन। माण्हू चवंदा आहिनि मूंखे आसानी थिए, सहूलियत थिए, त अलाह खे थो चए त अलाह साईं जंहिं शइ खे तूं सवलो करीं त उहा ई शइ सवली आहे, तोखां सवाइ ॿी शइ सवली कान्हे का, को वज़ीर जे चवण ते न, तुंहिंजे चवण ते। वंत तजअलुल हज़न इज़ शिअत सहला, मूंखे तकलीफ़ आहे, हाणे जेकॾहिं अलाह साईं तव्हां चाहियो त मुंहिंजी इहा तकलीफ़ बि आसान थी वञे। रसूल फरमाए थो त मुस्लमान खे जॾहिं मुसीबत थिए थी ऐं हीअ कलमा अदा करे जेके अलाह ताला हुकुम ॾिनो आहे, त अलाह ताला हुनजो बहितरीनु अजुर ऐं उन तकलीफ़ मां कढी उन जी जाइ ते को नई शइ हुनखे सुठी ॾींदो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, माना आऊं बि अलाह जो आहियां ऐं मोटणो बि अलाह ॾे। हे जेको माण्हू मरी वेंदो आहे, पोइ छा चइबो आहे? इन्ना लिल्लाहि व इन्ना, छाजे लाइ? मिसाल तौरु तव्हां ॿ ॼणा आहियो, लाहौर था वञो, हिकिड़ो दोस्त तव्हांजो गाॾीअ में चढ़ी पियो, रश में तव्हांखे जाइ न मिली, प्लेटफार्म ते रहिजी वियो, दोस्त हलियो, पोइ छा चवंदो? चलो का ॻाल्हि कान्हे का, पोइ गाॾीअ में चढ़ी थो पिया, वञूं ई लाहौर ई था न, लाहौर ई वञिणो आहे, मां पोयां वञा थो। त मरी जेको माण्हू वञे थो त उन लाइ इहो था चऊं त आऊं बि अलाह जो आहियां, परवाह न, हे ॿिए ॾेई थो वञे न, मूंखे बि ओॾे ई वञिणो आहे, मंज़िल साॻी आहे, कोई जुदाई त कान्हे का। इन लाइ चइबो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, अल्लाहुम अजुरनी फी मुसीबती वखली खैरन मिनहा, अल्लाह से हिन मुसीबत मां वञी जान छॾाए ऐं इन जे जाइ ते को मूंखे बहितरीनु ख़ैर ॾे। नबी साईं फरमाए थो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तव्हांखे तकलीफ़ अचे न, त पोइ यार तव्हां मौजूद तकलीफ़ूं बि त यादि कयो न। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में हरम में वेठा आहिनि, काफ़रनि हिक ॿिए खे अखि हणी उठुको कुठो जी ओझरी खणी ऐं नबी साईं जे मथां विझी छॾियऊं ऐं गेलनिस पिया मैदान में। पोइ इहा बि त तकलीफ़ हुई। पोइ बीबी फातिमा रज़ी अलाह ताला अञा डुकंदी आई आहे, पोइ नबी करीम सलाम पंहिंजे रहे सां हुनजो मुंहुं पे उघियईं त बाबा तोखे छा था कनि? त चए थो त तव्हांखे जेकॾहिं का तकलीफ़ अचे थी, तव्हां मुंहिंजूं तकलीफ़ूं यादि कयो। हिकिड़ो मुस्लमान जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईंदड़ मुसीबतूं ऐं रंज ऐं ग़म जो जाइज़ो वठंदो, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वापसी जे करे पंहिंजो ग़म हुनखे हल्को महसूसु थींदो। उन खां पोइ अलाह जे रसूल फरमायो आहे, सुनन अबी दाऊद जी हदीस, जेको माण्हू सुबुह शाम 7 दफ़ा ही चवंदो, अलाह ताला खे परेशानी खां किफ़ायत कंदो। ॾिसो न, हिकिड़ा जरासीम आहिनि, उन्हनि खां बचण जे लाइ को तरीक़ो आहे या कोन्हे? मिसाल तौरु मानी खाओ, साबुण सां हथ धो, आहे? छाजे लाइ? मार्केट में वियो, किथां वियो, हथनि में छा छा लॻवाइण, वात में विझंदव छा उहे जरासीम? सॼी दुनिया जा गॾु कयल। हथ धुओ, बीमार थियो त उनजी दवा खाओ। त ही बि ईअं आहिनि, हे बि ईअं सम्झो त ही एंटीबायोटिक्स आहिनि, हे दवाऊं आहिनि जेके तव्हांखे फ़ाइदो ॾींदियूं, पर इन जो मतिलबु न आहे त हाणे तव्हां उहो वेही रहो ऐं रुगो वेठा आहियो, कलमा पढ़ो, इलाज न करायो। पहिरीं इलाज रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो साहबी आयो ऐं उठुकाए आयो, चई त नबी साईं चयो त उठुका ॾे कई, चई अलाह अलाह जे तवकल ते छॾे ॾिनोमांसि। पोइ छा चईंसि? अकिल व तवकल, चई वञी पहिरियों जो उठ जो गोॾो ॿध, पोइ अलाह ते तवकल कर। अलाह ते तवकल करणी आहे, पर असबाब त इख़्तियार करिणो आहे। त कहिड़ा आहिनि उहे? कलमो जेको पढ़िजे 7 दफ़ा सुबुह शाम, हस्बी अल्लाह, माना मूंखे परवाह न आहे, मुंहिंजो रब मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, मूंखे न आहे वज़ीर जी परवाह, मूंखे फलाणे जी परवाह न आहे। हस्बी अल्लाह, अलाह मूं लाइ काफ़ी आहे, ला इलाहा इल्ला हू। ऐं अलाह ताला फ़ैसिले करण में कंहिंखे शरीक कोन कयो आहे। जे मूंखे मथे में सूर आहे, कंहिंखां कोन पुछंदो, पाण फ़ैसिलो थो करे। ला इलाहा इल्ला हू जो मतिलबु आहे सभु फ़ैसिला अकेलो अलाह पाण थो करे। अलैहि तवक्कलतु, मूंखे उन ते भरवसो आहे। वो रब्बुल अर्शिल अज़ीम, रब अर्श अज़ीम जो रब आहे। उन खां पोइ ॿियो तरीक़ो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं को अहम मामिलो थींदो त निमाज़ पढ़ंदा। तकलीफ़ तव्हांखे पहुचे, बुरी ख़बर पहुचे, बजाए उते जो ॾंद चक कयो या वेही सोचो या पघर ॻाड़ियो, बिस्मिल्लाह करे वुज़ू करे 2 रकात नफ़िल पढ़ो। ख़बर जीअं बुरो कंहिंजा हुकुमनि,
इहे दवाऊं आहिनि, न कंदव पोइ त इहा ई थींदी, पोइ चरिया थींदा, डिप्रेशन में वेंदा, एंग्ज़ाइटीअ में वेंदा, सीज़ोफ्रेनिया में। अॼुकल्ह 50% खां माण्हू मथे डिप्रेशन में आहिनि इन्हनि दवाउनि जे छॾण जे करे, जेके ॾसियांव थो। तंहिं करे मुश्किल हालात मां निकिरण लाइ निमाज़ खां मदद वठिजे। अलाह ताला जो फरमान आहे, या अय्युहल्लज़ीन आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलात, ए ईमान वारो तकलीफ़ में निमाज़ ऐं सब्र खां मदद वठो। इन्नल्लाह मअस साबिरीन, अलाह साईं मुड़ुस माण्हुनि सां शामिल आहे। हिते सब्र जी माना आहे मुड़ुस माण्हू। क़ुर में सब्र जी माना इहा कान आई आहे त हाणे केरु पादर पियो हणे, अदा हाणे पियो हणे अलाह पूॼंदुसि, इहो इस्लाम में आहे ई कोन। सब्र जी क़ुर में जिते माना अमूमन सब्र जो लफ़्ज़ क़ुर में जंगियुनि में आयो आहे। अल्लाहुम्मा अस्बिर अलैना अफ़रिग़ अलैना सब्रन वसब्बित अक़दामना, ई क़ुर जूं आयतूं आहिनि। माना मुड़ुस माण्हू थी पंहिंजे कंहिं शइ खे ॾिजे। इन्नल्लाह मअस साबिरीन। चए थो त जॾहिं मां 17 सालनि जो होसि त मां चवंदुसि जिन माण्हू न ॾोकड़ा इहे भला आहिनि, लेकिन हाणे मां चवां थो उहे माण्हू जेके अंदरूनी जिन खे अमुन आहे ऐं सुकून आहे, इहे सभिनी खां भला आहिनि, ॾोकड़नि वारा न। तंहिं करे हिकिड़ो शेर आहे, फ़नसियान ज़िक्रुल्लाह मौतु क़ुलूबुहुम, जे कोई अलाह खे विसारे थो उनजो दिलि मरी थो वञे। वअजसाम क़ब्लल क़बूर क़ुबूर, ऐं उनजा पोइ जिस्म मोल थी था वञनि, क़बर में वञण खां अॻु ई मोल हूंदा आहिनि अलाह खे विरहाइण वारा, विसारण वारा। अरवाहुम फी वहशत मिन जुसूमिहिम, ऐं जेके रूह आहिनि उहे उनजे जिस्म में फाथल ऐं वहशत में आहिनि, सम्झंदा त निकिरूं त हिन मां जान चुॾे। लईस लहुम हत्ता नुशूर नशूर, ऐं पोइ इहो कंडीशन रहंदी जेसि ताईं वरी क़बर मां उथारिया न वेंदा। मिशकात शरीफ़ जी हदीस शरीफ़ आहे सिंधीअ में, त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अलाह हुनजे दिलनि में रोब विझी छॾींदो, माना दुश्मन खां ड्रिजंदा, अड़े हिंदुस्तान थो अचे, अड़े अमेरिका बम हणंदो, अड़े फलाणो थो अचे। बहादुर न थींदो। जेको ठगी कंदो उहो ड्रिजणो हूंदो। जंहिं क़ौम में ज़ना आम थी वेंदी उन्हनि में मौत वधी वेंदो, पर ॿियनि हदीस में चयो त अचानक मौत, माना मरी वियो, अदा छा थियो ख़बर ई कान्हे, था वेठो सुतो उथियो ई कोन। ज़ना वधंदी त मौत वधंदा। जंहिंमें एड जो मर्ज़ बि त इन बुराईअ जे जवाब में आयो आहे। जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो, माना ठगी करणु, ऑफिस में 4 कलाक वेही वरी 4 कलाक भॼी वञणु, या देरि सां अचणु, माप तौर में करणु, पघार पूरी वठणु ऐं ड्यूटी न करणु, उहो कॾहिं मुंहिंजो रिज़्क़ कोन वधंदो, मरी वेंदो उहो। कॾहिं बि रिज़्क़ न हुनजो वधंदो जेको ठगी कंदो नौकिरीअ में, हुन में। जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी, जीअं अॼुकल्ह असांजूं कोर्टूं आहिनि, ॾोकड़ ॾियो फ़ैसिलो वठो, उन्हनि पोइ उन मुआशिरे में क़त्ल ऐं गारतगिरी आम थी वेंदी। हू मारियो, हुनखे मारियो, हुनखे मारियो, चाचे खे मारियो, पुट पीउ खे मारियो, ईअं खून था थियनि। चवनि इंसाफ़ ई कोन्हे। हिकिड़ी क़ौम जो माण्हू मारिजी वियो, ख़बर अथनि कोर्टुनि मां कुझु कोन मिलंदो, हाणे बदिले लाइ उहो कोशिशि कंदा त 2 टे जा मारे अचूं। इहा आहे न हदीस। ऐं जेका क़ौम पंहिंजे अहदनि खे टोड़ींदी उन्हनि ते दुश्मन खे मुसलत कयो वेंदो। जेके पंहिंजे वाइदनि खे पूरो न कंदा उन्हनि खे दुश्मन जे पादर हणी ऐं वाइदा पूरा कराईंदो। तंहिंजे करे हिकिड़ी हदीस शरीफ़ ॼण शाह लतीफ़ जो बि शेर आहे, अल ज़ंब ला युनसा, अलाह रसूल फरमाए थो त ख़बरदार यादि रखो, गुनाह जेकॾहिं तव्हां कयो था इहो लिखिजी चुको आहे, विसरंदो कोन। मथां चओ त हाणे क़यामत में विसरी वेंदो। अल बिरला यबला, साॻियो सां नेकी बि तव्हांजी काॾे ज़ाया न थींदी। व दयान ला यमूत, इहो बि कन खोले ॿुधो त अलाह पाक खे मरणो न आहे। हाणे फ़कुन कमा शे, त हाणे जे वणेव तीअं कयो। इहे ॿुधी 3 ॻाल्हियूं जे वणेव थी। शाह लतीफ़ थो चवे, विखर सो विहाए जो पीए पुराणो न थिए। माना तूं अहिड़ा कम कर जेके पीए पुराणा न थींदा। इहे सभु शयूं तव्हांखे फेस करणियूं पवंदियूं। वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाए, तव्हांजो सभु अमल उते पहुचणा, ज़रो ज़ाया कोन थो थिए। साका हड़ हलाए, अहिड़ो को कमु कर आगह जिनी जे उभी जो अलाह जे आॾो तूं पेश थी ऐं को सुरखरू कंधु मथे करे बीही सघीं। आख़िरी 2 स्लाइडूं आहिनि। डिप्रेशन ऐं गम जो तलक दिलि सां आहे, इन लाइ दिली इत्मीनान लाइ अलाह जो ज़िक्र ज़रूरी आहे। अलाह ताला फरमाए थो, अल्लज़ीन आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, जेके ईमान वारा आहिनि उहे पंहिंजे दिलनि खे रब जी यादगिरी सां ठारनि था। ज़िक्रुल्लाह जो मतिलबु आहे क़ुर पढ़णु बि घणे में, छो त क़ुर जो नालो ज़िक्र आहे। माना जीअं तव्हां माना सां क़ुर पढ़ंदव तव्हांजी दिलि ठरंदी।
अल्लाह जे अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल कुलूब चए थो गारंटीड आहे इहा ॻाल्हि त अल्लाह जे ज़िक्र सां तव्हांजी दिलनि खे सुकून मिलंदो। ऐं पोइ जॾहिं तव्हां दवा खां पोइ दुआ खां पोइ तव्हांजी तकलीफ़ दूर थी वञे त पोइ तव्हां अल्लाह खां हीअ दुआ घुरो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हबा अन्नल हज़न, हे अल्लाह साईं तुंहिंजा लख अहसान जंहिं मुंहिंजी इहा तकलीफ़ दूर कई। इन रब्बना लगफ़ूरु शकूर, बेशक मुंहिंजो रब क़दरदान ऐं मग़फ़िरत करण वारो आहे। कीअं मुंहिंजी दुआ क़बूल कई अथई। तंहिं करे आख़िरी आहे त अल्लाह ताला असांजी तमामु मुश्किलात, डिप्रेशन ऐं फ़िक्र ऐं ग़म खे दूर फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।